बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीनल मासूमीन व लअनतु अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बाद मोहतरम नाज़रीन, जीअं त असांजी गुफ़्तगू अल अक़ीदतुल इस्लामिया जे 33 नंबर दरस सां हली रही। असां गुज़श्ता नशिस्त में 32 नंबर नशिस्त में ख़साइस नबूवत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शुरू कयोसीं। अॼु बि उन ई सिलसिले में असांजी गुफ़्तगू जारी रहंदी। असां 3 ख़ुसूसियतूं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नबूवत जो बयानु कयोसीं, जेके साबिक़ा अंबिया में उहे ख़ुसूसियात न पाती पई हुयूं। उहे त नंबर 1 संदसि नबूवत आलमी आहे, नंबर 2 पाण ख़ातिमुन नबीन ऐं पंहिंजी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत ख़ातिमुल शरा आहे, ऐं नंबर 3 ते संदसि दीन मुकमल आहे। अॼु असां बयानु कंदासीं चौथे नंबर ते संदसि नबूवत जी ख़ुसूसियत आहे त संदसि शरीयत में आसानी आहे, कंहिं बि क़िस्म जी मुश्किल न आहे। को बि मसइलो दरियाफ़्त करणु, कंहिं बि मसइले खे हासिल करणु ॾुखियो न आहे। यानी अहिड़े अंदाज़ सां बयानु थियल आहिनि। मसलन असां अगरि तौहीद जो जेको अहम तरीन मसइलो आहे, अगरि असां हुनखे हासिल करण जी कोशिशि करियूं त अलाह साईं हिकु नंढड़ी सूरत तौहीद, जंहिंखे कुल हो अल्लाह जे नाले सां सॾियो थो वञे, उन ई में अलाह साईं पंहिंजी तौहीद जा तमामु राज़ समाए छॾिया आहिनि। यानी हिकु नंढड़ी सूरत में असांखे तौहीद जहिड़ो अहम मसइलो सम्झ में अची वञे थो। ऐं उन खां अलावा संदसि शरीयत ते अमल करण में बि आसानी आहे। जहिड़े तरीक़े सां इरशाद थी रहियो आहे त अलाह साईं फरमाए थो त आऊं बंदनि ते का बि अहिड़ी तकलीफ़ नथो ॾियां जेका उन्हनि जी ताक़त खां ॿाहिरि हुजे। अगरि जे इहा शइ साबिक़ा उमतनि में बि हुई त उन्हनि ते ताक़त खां मथे वज़न न रखियो वेंदो हो, लेकिन बाज़ औक़ात उन्हनि जे नाफ़रमानियुनि जे करे या उन्हनि जे सरकशियुनि जे करे उन्हनि ते कुझु अहिड़ा अमर बि लागू कया विया जेके संदनि ताक़त खां ॿाहिरि हुआ। जीअं हज़रत मूसा जी क़ौम खे इहो हुकुम ॾिनो वियो त तव्हां पंहिंजो पाण खे क़तल करियो। इहा बज़ाहिर ताक़त खां ॿाहिरि आहे, लेकिन उहो सिर्फ़ु उन ई करे जो उन्हनि जे गुनाहनि ऐं सरकशियुनि जे करे। जॾहिं त उम्मत मुहम्मदी में अहिड़े क़िस्म जो बि हुकुम न आहे जो हू गुनाहनि ऐं सरकशियुनि जे करे उन्हनि ते अहिड़ो अमर वारिद थी वञे जेको उन्हनि जी ताक़त खां ॿाहिरि हुजे, जेको उन्हनि जे वस खां ॿाहिरि हुजे। ऐं 5 नंबर ते जेका ख़ुसूसियत आहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत में, त संदसि नबूवत जी प्रचार कंदड़, संदसि मज़हब खे बयानु कंदड़ जेका किताब आहे, आइनी किताब इस्लाम जी क़ुरान मजीद, जेका हमेशह रहण वारी आहे, उन ई में तारीफ़ मुमकिन आहे। तारीफ़ चवंदा आहिनि तब्दीली खे, यानी हिकु शइ खे हटाए करे उन जॻह ते ॿी रखणु। जहिड़े नमूने सां गुज़श्ता कुतुब में, तौरात में, इंजील में या ज़बूर में तारीफ़ कई वई, अहिड़े नमूने सां क़ुरान मजीद में जेका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आइनी किताब आहे, उन में तारीफ़ मुमकिन न आहे। यानी जंहिं किताब जी खुदावंद आलम पाण ज़िमेदारी खणी रहियो आहे, इन्ना नहनु नज़लना ज़िक्र व इन्ना लहु हाफ़िज़ून, असां ई ज़िक्र खे नाज़िल कयो ऐं असां ई हुनजी हिफ़ाज़त करण वारा आहियूं। हिन जॻह ते हिकिड़ो सुवाल पैदा थो थिए त उहे रिवायतूं जेके तारीफ़ क़ुरान जे बारे में वारिद थियल आहिनि मुस्लमाननि वटि, उन्हनि जो छा थींदो? उलमा इन खे बयानु कयो आहे त उन्हनि रिवायतुनि में अक्सर रिवायतूं अहिड़ियूं आहिनि जेके रिवायतूं ज़ईफ़ आहिनि, यानी जंहिं में अहिड़ा रावी पाता था वञनि जेके मुअसिक न आहिनि। बाक़ी कुझु रिवायतूं आहिनि जिन्हनि खे उलमा इन ते अमल कयो आहे। इन तारीफ़ मुराद क़ुरान जे मतन में तारीफ़ न आहे, बल्कि उनजी तफ़सीर में तारीफ़ आहे। इंशाअल्लाह असां अॻी नशिस्त में इमामत सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम।